अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। मां आहियां सादिया अब्बासी ऐं मां आहियां साइमा बलोच। नाज़रीन, सिंध समेत पूरे मुल्क में गर्मी जी शिदत वधण खां पोइ लोड शेडिंग में पिणु इज़ाफ़ो थी वञे थो ऐं जिते किथे जेको आहे सो लोड शेडिंग जो वॾो आज़ार हुजे थो ऐं गर्मियुनि जी मौसम में माण्हू तमामु घणो इन गर्मियुनि में बेज़ार थियनि था ऐं लोड शेडिंग जेका एतिरी थिए थी जो लाइट कलाकु हुजे थी त 2 कलाक लाइट नथी हुजे, जंहिंजे करे माण्हू जेको सो वापडा ख़िलाफ़ बि आहिनि ऐं जेको सो एहतिजाजी मुज़ाहिरा बि कनि था, टायरनि खे बाहियूं ॾेई जिते किथे इन वापडा ख़िलाफ़ एहतिजाज बि कयो थो वञे। पर उन सॼी सूरत हाल ते वापडा वारनि बि जेको सो पंहिंजो रद अमल इहो ज़ाहिर कयो त वापडा वारनि जो बि इहो चवणु आहे त जॾहिं जेकी लोड शेडिंग आहे उनखे यूनिट पूरा करणा हूंदा आहिनि, उन यूनिट पूरा करण जे चकर में लोड शेडिंग कई वेंदी आहे, छाकाणि त जिते जिते यूनिट पंहिंजे पंहिंजे डिवीज़न में विरहियल आहिनि उन डिवीज़न में यूनिट जेके आहिनि सो चोरी थी था वञनि। उन खां पोइ जेको सो उहो यूनिट पूरा करण जे लाइ लोड शेडिंग करणु ज़रूरी थी पई आहे। पर असां ॻाल्हि कंदासीं आवाम जे एंजन जी, त आवाम जेको आहे सो इन लोड शेडिंग मां ऐं वापडा जे इन आज़ार खां केतिरो बेज़ार आहे ऐं आख़िरकार पाकिस्तान समेत सिंध में इहो निज़ाम दुरुस्त छो नथो थिए। त उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ में मूंसां गॾु मौजूदु आहिनि एंकर पर्सन सादिया अब्बासी ऐं असांजे नवाबशाह डिस्ट्रिक्ट रिपोर्टर साइमा बलोच। उन्हनि खां असां पुछंदासीं त हीअ सॼी जेका सूरत हाल गर्मी खां पोइ पैदा थिए थी इहो छाजे करे थिए थी ऐं छो थिए थी। इन सभ खां पहिरियां असां सादिया अब्बासी खां इहो पुछंदासीं त सादिया असांखे इहो ॿुधायो त हीअ गर्मी शुरू थियण खां पोइ हीअ जेका वापडा तरफ़ां लोड शेडिंग कई वञे थी ऐं गर्मियुनि जी मौसम में जीअं तेज़ थिए थी गर्मी थिए थी त इहा लोड शेडिंग जो आज़ार वधी थो वञे, लाइट कुझु देरि हुजे थी कुझु देरि नथी हुजे, त तव्हां इन जे बारे में कीअं महसूसु कयो था? सर, हाणे त असांखे आदत थी वई आहे। बचपन में ईअं हूंदो हो जो लाइट वेंदी ई कोन हुई। असांजो जेको बचपन हो उन में अधु कलाक या कलाक ईअं लाइट वेंदी हुई। असां हाणे त माना सम्झो आदत थी वई आहे हिकिड़ी, लाइट न वेंदी आहे त सोचींदा आहियूं छो न आहे वई अॼु। एतिरो हिन मुल्क जे सिस्टम असांखे बेज़ार करे छॾियो आहे, ख़ासि करे सिंध जे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त माण्हू जेके आहिनि सो इन वापडा जे इन लोड शेडिंग तरफ़ां तमामु घणो बेज़ार थी चुका आहिनि। पर साॻी जाइ ते न सिर्फ़ु हैदराबाद पर मुख़्तलिफ़ शहरनि में बि इहा लोड शेडिंग जो आज़ार आहे। ख़ासि तौर ते ॿारड़ियुनि में त 2-2 ॾींहं बि लाइट न हूंदी आहे ऐं माण्हू को बि गुज़ारो कंदा आहिनि। पर असांजो अहम ज़िलो आहे नवाबशाह, जिते जी रिपोर्टर साइमा बलोच असां सां मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त साइमा असांखे इहो ॿुधायो त नवाबशाह में जेको सो लोड शेडिंग जी कहिड़ी सूरत हाल आहे, जॾहिं त उहो ज़िलो ख़ासि तौर ते अॻूणे सदर आसिफ़ ज़रदारी ऐं पीपी जे को चेयरमैन आसिफ़ ज़रदारी जो इलाइक़ो सॼो वञे थो, त उते लोड शेडिंग केतिरी थिए थी? जी सोलंकी साहब, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त लोड शेडिंग तमामु घणी आहे ऐं गॾो गॾु ॾिठो वञे त जेको गैस जी आहे उन जी तमामु घणी लोड शेडिंग आहे। लाज़मी सुबुह जो माण्हू उथे थो, ॿारनि खे स्कूल मोकिलिणो थो हुजे या लाइट आहे हुनजे करे ॿार राति जो नथा सुम्ही सघनि, त सुबुह जो उथण खां उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। ऐं सुबुह जो असां उथंदा आहियूं त वरी गैस जी लोड शेडिंग एतिरी आहे जेको असां हुननि जे लाइ नाश्तो ई तयारु न करे सघंदा आहियूं। ऐं असांजे हुकुमराननि खां घुरिजे त लोड शेडिंग ख़ुदा कमु कनि, मगर को डिसिप्लिन न आहे। तव्हां पंहिंजे ज़िले जी सूरत हाल ॿुधायो त ज़िले में लोड शेडिंग केतिरा कलाक थिए थी? असांजे नवाबशाह में तक़रीबन 2 कलाक लाइट हूंदी आहे त 2 कलाक न हूंदी आहे। ऐं काफ़ी ॾिठो वञे त लाइट अगरि वेंदी आहे त 3 कलाक बि कटे छॾींदा आहिनि, अगरि हूंदी आहे त पोइ सिर्फ़ु कलाक ॾींदा आहिनि। छो जो हुननि खे कटणु लाइट जंहिं महिल छॾींदा आहिनि त पोइ वरी जल्दी कटे छॾींदा आहिनि। अगरि जे कटे छॾींदा आहिनि त पोइ हुननि खे वापसि मोकिलण माना तक़रीबन विसरी वेंदो आहे। जी साइमा, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हीअ लोड शेडिंग जेका आहे गर्मी जी मौसम में अधु अधु थिए थी। जीअं 2 कलाक हुजे थी लाइट, 2 कलाक नथी हुजे। पर जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त ॿारनि जे इलाइक़नि में 2-2 ॾींहं जेको सो ॻोठनि में लाइट न हूंदी आहे उते, छाकाणि त गर्मी जी मौसम थिए थी। गर्मी खां पोइ मच्छरनि जो आज़ार बि वधी वेंदो आहे ऐं इन मच्छरनि जे आज़ार खां पोइ जेके लाइट बि न हूंदी आहे त पोइ माण्हू तमामु घणो उन्हनि में बीमार थींदा आहिनि ऐं मलेरिया जी बीमारी पैदा थींदी आहे मच्छरनि जे चक खां। पोइ वरी उहे माण्हू जेके आहिनि सो लाइट जे करे एॾो बीमार बि थी पिया आहिनि। पर तव्हांजी ॻाल्हि सही आहे त सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल हुजण जे बावजूदि थिए ईअं पियो त असांजी सिंध जेका आहे सो गैस पैदा करे थी ऐं असांजे सिंध में जेको सो
कोयलो मौजूदु आहे जंहिंमां बिजली पैदा करे सघिजे थी, पर असां वटि उहे जेके वसीला आहिनि उहे यूटिलाइज़ नथा कया वञनि, जंहिंजे करे असांजे सिंध में लोड शेडिंग वधीक आहे। ऐं हेस्को ऐं सेप्को ऐं मुख़्तलिफ़ जेके KSE आहे कराची जी जेका इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी आहे उते बि वॾो आज़ार हूंदो आहे लोड शेडिंग जो। उते त वॾा वॾा प्लाज़ा आहिनि जिन माण्हू अंदरि रहनि था त उते घिम पैदा थिए थी। हीअ सॼी सिंध जी सूरत हाल आहे, न सिर्फ़ु हैदराबाद नवाबशाह या मुख़्तलिफ़ जेके ॿिया डिस्ट्रिक्ट आहिनि उन्हनि जी, पर हीअ सॼी सिंध जी सूरत हाल आहे। सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि अहम जेका कई त गैस जी लोड शेडिंग थिए थी, या गैस जी लोड शेडिंग अॻु में न थींदी हुई, पर हाणे गैस जी लोड शेडिंग रोज़ाने थिए थी। राति जो 12 वॻे खां पोइ गैस न हूंदी आहे, सुबुह जो सवेर जॾहिं ॿार स्कूल वेंदा आहिनि उन महिल गैस न हूंदी आहे, त उनजे लाइ नाश्तो तयारु न थी सघंदो आहे। त इहो हिकिड़ी जेका इजलास बि वॾे वज़ीर जी सदारत में थियो हुयो, जंहिं ते इहो सुवालु उथारियो वियो हो त सिंध में जॾहिं गैस पैदा थिए थी त पोइ सिंध खे गैस पंहिंजे हिसे खां घटि छो थी ॾिनी वञे। त साजिद तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां वटि बि इहा सूरत हाल हूंदी ऐं तव्हां गैस जी लोड शेडिंग बारे में छा चवंदा? सर, गैस जी लोड शेडिंग जे बारे में इहो चवंदमि त असां वटि गैस ई न आहे। असां LPG यूज़ कंदा आहियूं। असांजी पूरी सोसाइटी में ई गैस न आहे, पूरी सिंध में ई न आहे गैस। त असांजी सोसाइटी त हिकिड़ी नई माना हिकिड़ो मनसूबो आहे, उते त हाणे लाज़मी एतिरो जल्दी त कोन ईंदो गैस। पर ॾिसूं था जिते असांजी मदर जो घरु आहे, सिस्टर्स जा घर आहिनि, उहे वेठियूं वीचारियूं परेशान थींदियूं आहिनि। ॿार स्कूल नथा वञी सघनि, उन्हनि खे असां टाइम ते नाश्तो नथा ॾेई सघूं, स्कूल मां अचनि था त उन्हनि खे मानी टाइम ते नथा ॾे, हर वक़्तु गैस बंदि आहे। पोइ उन्हनि खे मुंहिंजो इहो ई मशवरो आहे, तव्हां बि LPG वठी छॾियो, हाणे सिलेंडर मूं वांगुरु तव्हांजी बि जान छुटी पवंदी। अच्छा, इहे थिए ईअं पियो त मां पहिरीं ॻाल्हि करे वियुसि त लोड शेडिंग जेका उनजा असां पाण ज़िम्मेवार आहियूं। लाइट जेका घटि अचे थी उनजा असां पाण ज़िम्मेदार आहियूं, छाकाणि त सुधरियल मुल्कनि में ईअं आहे त जेकॾहिं तव्हां बिजली वधीक ॿारींदव त तव्हां ॾे बिल घटि ईंदो, वरी जेकॾहिं बिजली तव्हां घटि ॿारींदो तव्हां ॾे बिल वधीक ईंदो। जेतिरी वधीक बिजली इस्तेमालु कंदो ओतिरो तव्हांखे बिल घटि ईंदो। पर असां वटि ईअं न आहे, असां वटि उनजो निज़ाम जेको आहे उहो उनजे उबतड़ आहे, छाकाणि जेतिरी तव्हां बिजली वधीक ॿारींदो तव्हांजो बिल अञा वधीक ईंदो, जेकॾहिं घटि ॿारींदो त बि तव्हां ते वधीक ईंदो। ऐं हीअ सॼी सूरत हाल जेका इन में इहा पैदा थिए थी त असां वटि चोरी जो निज़ाम जाम आहे। बिल्कुलु सर, मां त इहो ई चवंदमि की उन्हनि खे सज़ा थी अचे जेके बिल भरनि था मंथली, बल्कि ॻरो बिल, जेके अॼुकल्ह त अजीब अजीब टैक्स बि वाधारू लॻाए छॾिया अथनि, फ्यूल एडजस्टमेंट ऐं वग़ैरह वग़ैरह। सही, बिल्कुलु साजिद तव्हां सही ॻाल्हि कई त हीअ जेके चोरी थिए थी ऐं बिजली जा यूनिट पूरा करण जे लाइ उन्हनि माण्हुनि खे सज़ा ॾिनी थी वञे जेके रियल पंहिंजो मीटर हलाइनि था ऐं उन्हनि ते जेको सो पंहिंजो बिल भरीनि था, उन्हनि ते डिडक्शन लॻायो थो वञे। पर जेके चोरी कनि था जिन वटि मीटर ई न आहे त उन ते डिडक्शन छा ते हणंदा? असां वटि सूरत हाल इहा आहे त डायरेक्ट माण्हू एसियूं हलाइनि था, डायरेक्ट जेका सभु बिजली जो इस्तेमालु थिए थो ऐं उन वटि को मीटर ई नथो हुजे, त वरी उनजी जेका सज़ा आहे उहा वरी उन्हनि माण्हुनि खे ॾिनी वञे थी जेके बिजली जा सही सार्फ़ीन आहिनि। इहो हर महीने बिजली जो बिल अदा कनि था ऐं जॾहिं उहो बिल अदा कनि था त उन्हनि ते लख लख जा डिडक्शन आया था वञनि। ख़ासि तौर ते हिन गर्मी जी मौसम में असां इन ॻाल्हि जी मुखालफ़त बि नथा कयूं त असां जेको वापडा वारा नाजाइज़ूं कनि था उहो इनजे करे त असां पाण उनजा ज़िम्मेवार आहियूं। जेकॾहिं असां चोरी न कयूं, जेकॾहिं हर माण्हू पंहिंजो शहरी पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे ऐं बिजली जेका आहे उहा चोरी जी न ॿारे ऐं जेकॾहिं सही नमूने सां इस्तेमालु करे त मां सम्झां थो त जिन जेके हक़ीक़ी सार्फ़ीन आहिनि उन्हनि ते बि एॾो भार न पवंदो। साईं मां इहो मूंखे ॿुधायो त हीअ जेका बिजली चोरी थिए थी ऐं बिजली पोइ जेका लोड शेडिंग थिए थी उनजे बारे में तव्हां छा चवंदव? जी सोलंकी साहब, मुंहिंजे ख़्याल में त घणे हद ताईं जेके आहे असां अवाम जो बि को ॾोह न आहे, छो जो हिकु त महांगाई काफ़ी घणी आहे तमामु, ऐं तक़रीबन असांजे पाकिस्तान खे आज़ादु थींदे 77 साल थी विया आहिनि। हुन काफ़ी सारा हुकुमरान आया आहिनि, जीअं नून लीग आहे, काफ लीग आहे, पीपल्स पार्टी आहे, काफ़ी सारियूं अहिड़ियूं आहिनि पार्टियूं जेके वॾा वॾा दावा त करे था वठनि अवाम सां त असां हीअं करे छॾींदासीं, हीअं करे छॾींदासीं, मगर हुननि जी जॾहिं गर्ज़ पूरी थी वेंदी आहे त हू कुझु बि न आहिनि कंदा। ऐं असां जेके ग़रीब आहिनि जेको मज़दूरी था कनि, हू जेको ॾिहाड़ी 500 रुपया था कमाइनि था, लाज़मी अॼुकल्ह महांगाई केतिरी आहे,
हू पंहिंजे बच्चनि खे खाधो ॾींदा, पेट ॾींदा या का तालीम त हू सोचे नथा सघनि। हाणे तव्हां ॾिसो त असां वटि थर में कोयले जी खाणूं बि आहिनि, असां वटि एतिरो त कोयलो आहे त असां जेको असांजो पाड़ेसरी मुल्क आहे असां हुनखे बि लाइट ॾेई था सघूं, मगर हुनजे बावजूदि असां पाण अंधेरे में वेठा आहियूं। ऐं असां वटि अहिड़ा फिल्टर न आहिनि जेके असां कोयले खे साफ़ करे, ऐं हितां जो कोयलो पंजाब वेंदो आहे फिल्टर थियणु। असां वटि छा अहिड़ियूं मशीनरियूं न आहिनि जेके असां कोयले खे फिल्टर करे ऐं इहे किरावा भाड़ा बचाए असां पंहिंजे मुल्क ते, पंहिंजे पाकिस्तान ते हणी सघूं, मगर हिते को डिसिप्लिन न आहे। हाँ, बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई त असां वटि सभु कुझु आहे पर असां हुनखे इस्तेमालु कोन था कयूं। जेकॾहिं विच में अहिड़ो प्रोजेक्ट आयो हो जेको चवनि पिया थर में जेको कोयलो निकिरे थो उन कोयले मां पाण बिजली पैदा कंदासीं ऐं सिंध पंहिंजी बिजली पाण पैदा कंदी, ऐं साॻी जाइ ते जेका गैस पैदा थिए थी उहा सॼे मुल्क खे सप्लाई कई वञे थी, पर असां वटि जेका सो गैस जी लोड शेडिंग थिए थी। साजिद, तव्हां मूंखे ॿुधायो त हीअ जेकी लोड शेडिंग आहे सॼी सिंध में गर्मियुनि जी मौसमनि में, त तव्हां इन जे बारे में छा चवंदव? जी सर, बिल्कुलु जीअं गर्मी स्टार्ट थिए थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे लाइट जी खपत में बि मतिलबु काफ़ी इज़ाफ़ो थी थो वञे ऐं पोइ लोड शेडिंग बि वधी थी वञे, जिते 2 कलाक थी थिए उते 3 कलाक थी वञे। काफ़ी दफ़ा त राति जे टाइम ते अगरि लाइट वेंदी आहे त आसरो नाहे हूंदो त ईंदी बि वापसि। जी सादिया, बिल्कुलु तव्हां इहा ॻाल्हि सही कई त जॾहिं गर्माश वधे थी त पोइ असांजा जेके ट्रांसफार्मर आहिनि उहे बि ट्रिप थी था वञनि, पोइ बिजली हली थी वञे, हुनजा फ्यूज़ उॾामी था वञनि, काफ़ी ट्रांसफार्मर सड़ी बि वञनि था। पोइ माण्हू जेके गर्मी जा सतायल माण्हू पोइ एतिरे मुज़ाहिरा बि कनि था, ऐं सॼी सिंध जी सूरत जेका ख़ासि तौर ते जून जुलाई जे महीना जेके आहिनि इहे इन्हनि में स्कूलनि जूं मोकलूं हूंदियूं आहिनि, पर उनजे बावजूदि जेके घरनि में माण्हू वेहनि था, घरनि जा ॿार जेके घरनि में वेहनि था उन्हनि खे बिजली बंदि थियण खां पोइ वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾिसणो पए थो। ऐं हीअ जेकी गर्माइश आहे इन गर्मीअ जे मौसम में घटि में घटि हीअ बिजली जो वधीक जेको इस्तेमालु थिए थो, जेका चोरी थिए थी उहा घटाई वञे, ऐं सिर्फ़ु घणियूं एसियूं हलाइण जे बजाए जेकॾहिं महदूद माण्हू इस्तेमालु कंदा त जेके बिजली जा यूनिट आहिनि उहे बची पवंदा। ऐं साॻी जाइ ते जेके वापडा वारा इन में मुलवस आहिनि चोरी कराइण में, उन्हनि ख़िलाफ़ बि क़दम खयो वञे त हू आईंदा जेको पंहिंजी बिजली चोरी न कंदा। पर हाणे त इन जेको वापडा जो इदारो उनखे खानगायो वियो आहे, प्राइवेट तौरु जेके माण्हू रखिया विया आहिनि उन हवाले सां उनजे बावजूदि जेके माण्हू पहिरीं रूटीन में हलंदड़ उहो कमु जारी आहे हिन जो। तो लोड शेडिंग इहो मामूलु बणियलु आहे सॼी सिंध में, ऐं सॼी सिंध जा माण्हू जेके आहिनि बिटे अज़ाब में आहिनि त गर्मी जी मौसम तेज़ थिए थी ऐं गर्मी थिए थी, ऐं वरी साॻी जाइ ते जेको सो लोड शेडिंग में बि इज़ाफ़ो थी वञे थो। इन जे करे हुकुमरान खे घुरिजे त घटि में घटि लोड शेडिंग में जेको सो कमी आणीनि, ऐं जेका बिजली जेका आहे आवाम खे पूरी ॾियनि, हुन सां आवाम खे थोरी सहूलियत मिली सघे थी। इन सां ई पंहिंजे मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए इशू सां गॾु। तेसिताईं अलावा।